जी बिल्कुल असां हिन वक़्तु बाग ए जनाह ग्राउंड में मौजूद आहियूं जिते तव्हां ॾिसी सघो था त पीटीआई जा कारकुन वॾे अंग में वॾे तइदाद में बाग ए जनाह में पहुची चुका आहिनि। जेतोणीकि पीटीआई जे अॻवाननि कल्ह इहो फ़ैसिलो कयो हो त हाणे ही जेको जलसो आहे बाग ए जनाह जे बदिरां जेको क़ाइद आज़म मज़ार जो आम गेट आहे उते जेको थींदो। पर असां ॾिठो त नुमाइश चौरंगी आस पास पुलिस ऐं कारकुननि विच में जेका सॼो ॾींहुं अखबूट थींदी रही ऐं छिकतान थींदी रही। उनखां पोइ ओचितो केतिरा ई जेके कारकुन काफ़िलनि जी सूरत में नुमाइश चौरंगी बाग ए जनाह ग्राउंड पहुची चुका ऐं उनखां पोइ पुलिस पोइते हटी वई आहे हींअर कारकुननि जो वॾो तइदाद जेको आहे उहो बाग ए जनाह ग्राउंड में मौजूदु आहे। पीटीआई जे अॻवाननि जो चवणु आहे त वज़ीर आला केपी सुहेल आफ़रीदी जेको आहे उहो रस्ते में आहे ऐं उहो पहिरियां जीअं ई हिते पहुचंदो त क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरींदो ऐं उहा हाज़िरी जेका आहे हिन आम गेट खां न पर जेका वीआईपी गेट वटां जीअं थींदी आहे उन गेट वटां ई हू दाख़िल थींदो ऐं उते हाज़िरी ॾियण खां पोइ हिन ग्राउंड में पहुचंदो ऐं हिते जेके कारकुन मौजूदु आहिनि उन्हनि खे ख़िताब कंदो। जेतोणीकि हिते जलसे जो जेको आहे उहो को बि डेकोरेशन असांखे नज़र न पियो अचे, कुर्सियूं बि न आहिनि, लाइटिंग बि न आहे ऐं स्पीकर्स जो बि को बंदोबस्तु न आहे। पर उन बावजूदि वॾे तइदाद में कारकुन हिन ग्राउंड में मौजूदु आहिनि ऐं ॿुधायो इहो पियो वञे या अज़्यूम इहो कयो पियो वञे त कंहिं ट्रक ते या कंहिं वॾी गाॾी ते बि वज़ीर आला केपी सुहेल आफ़रीदी जेको आहे कारकुननि खे ख़िताब कंदो। अॼु सॼो ॾींहुं जीअं मूं ॿुधायो त मज़ार क़ाइद आस पास ऐं जेको आहे जनाह बाग ए जनाह ऐं आस पास वारनि इलाइक़नि में पुलिस ऐं कारकुननि विच में चक्रियूं जारी रहियूं ऐं केतिरा ई कारकुन जेके आहिनि उहे गिरफ़्तार बि थिया आहिनि। पर उन बावजूदि जॾहिं शाम जो कारकुननि जो अंग वधी वियो ऐं मुख़्तलिफ़ रैलियुनि ऐं टोलियुनि जी सूरत में काफ़िलनि जी सूरत में कारकुन घणा पहुता त पुलिस पोइते हटी वई। हिन वक़्तु बाग ए जनाह ग्राउंड जी जेका सूरत हाल उहा तव्हां ॾिसी सघो था ऐं हिते हिकिड़े जलसे जो समा नज़र अची रहियो आहे। जी।